एक बी अहम ख़बर भी वाक़ ॾींदा आहियूं त ठिकराठो भरिसां ॻोठ वस में विझ करण सबबि 4 बकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि। ॻोठ वस में साथी महर जूं 3 बकरियूं ऐं ॿीराणी महर जी हिक बकरी सड़ी मरी वई आहे। नाज़रीन नवांकी अहम ख़बर ॾियूं पिया ठिकराठो खां। ठिकराठो भरिसां ॻोठ वस में विझ किरण आई विझ किरी पई आहे, जंहिं सबबि 4 बकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि। ॻोठ वस में साथी महर जूं 3 बकरियूं ऐं ॿीराणी महर जी हिक बकरी सड़ी मरी वई आहे। अवांखे अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कयूं पिया। ठिकराठो भरिसां ॻोठ वस ॿुधाए पियो वञे, जिते विझ किरी पई आहे, जंहिं सबबि 4 बकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि। ॻोठ वस में साथी महर जूं 3 बकरियूं ऐं ॿीराणी महर जी हिक बकरी सड़ी मरी वई आहे। ठिकराठो मां वाक़ई अहम ख़बर ॾींदा पिया आहियूं त ठिकराठो भरिसां ॻोठ वस में विझ किरी पई आहे, जंहिं सबबि 4 बकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि। ॻोठ वस में साथी महर जूं 3 बकरियूं ऐं हिक बकरी सड़ी मरी वई आहे। नाज़रीन नवांखे अहम ख़बर ॾियूं पिया ठिकराठो खां। ठिकराठो भरिसां ॻोठ वस में विझ किरण सबबि 4 बकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि। ॻोठ वस में साथी महर जूं 3 बकरियूं ऐं ॿीराणी महर जी हिक बकरी सड़ी मरी वई आहे। नाज़रीन ठिकराठो भरिसां ॻोठ वस में विझ किरी पई आहे, जंहिं सबबि ॿुधाए पियो वञे त 4 बकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि। ॻोठ वस में साथी महर जूं 3 बकरियूं ऐं ॿीराणी महर जी हिक बकरी सड़ी मरी वई आहे। अवांखे आगाही ॾींदा आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु गजगोड़ सां हवा सां गॾु बरसाति पई आहे। थरपाकर, घोटकी, अछड़े थर ऐं तंगवाणी में विझ किरण सबबि औरत समेत 13 ॼणा फौत थी विया, जिते 7 ॼणा ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। ॿिए तरफ़ वरी इस्लामकोट, डंगर पार्क, ठुल, तंगवाणी, करमपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारे सबबि थधि में वाह थी वई आहे। ठिकराठो भरिसां ॻोठ वस में विझ किरण सबबि 4 बकरियूं सड़ी मरी वियूं आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद, कहिड़ा तफ़सील ॾींदव हिन वाक़े जा? जी, ठिकराठो ऐं पसगिरदाई में जेको बारिश शुरू थी वई आहे, जंहिंजे करे थधि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। ऐं ॻोठ आहे वस, जिते साथी महर जूं 3 बकरियूं ऐं चनेसर महर जी हिकिड़ी बकरी विझ किरण सबबि सड़ी मरी वियूं आहिनि। ऐं ॿियो जेको जानी नुक़सान को अहिड़ो माण्हुनि जो थियण जो को बि इतला न मिलियो आहे। बाक़ी बरसाति तेज़ पवण जे करे जेको मवासिलाती निज़ाम आहे उहो मुकमल दरम बरम थी वियो आहे। ऐं जेका बिजली मुकमल इलाइक़े जी बंदि आहे, ऐं उन बिजली बंदि हुजण जे करे जेको मोबाइल सिस्टम या जेको बि आहे मवासिलाती निज़ाम उहो बिल्कुलु पूरो दरम बरम थी वियो आहे। जी ठीकु आहे मजीद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।